वेलकम बैक नाज़रीन। हिकु भेरो वीर रवां नाज़रीन कराची जे शहर फैसल पुलिस सीनियर साफ़ी धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रसी कोपां के सोएब काका ते हमले में मुलविस जवाबदारन की गिरफ्तार न करे सघी आहे। जवाबदार नसी कोपांग जे घर ॿाहिरां ब्लैक पीको में चक्कर लगाए पाड़ी वारन ऐं ॿारनि खां नसी कोपांग जो घर ऐं पतो मालूम करे थ्रेड करण लगा। शहर फैसल पुलिस की सुस्ती ऐं लापरवाही सबब सीनियर साफ़ी सिंध लिटरेचर फेस्टिवल जे पानी ऐं धरती टीवी जे न्यूज़ डायरेक्टर नसी कोपांग ऐं एंकर पर्सन सोहेब काका जी हयाती के सख्त खतरो पैदा थी वियो आहे। पुलिस केस दाखिल होने बावजूद एफआईआर में नामजद जवाबदार ज़ैन चारण, जुल्फकार चारण, जुल्करनैन चारण ऐं ज़े चारण के गिरफ्तार करण में नाकाम साबित थी आहे। सुबह जो ब्लैक पीगो में सवार थिया वञनि नसी कोपांग जे घर ॿाहिरां चक्कर काटींदा रहिया ऐं पाड़ी वारनि ऐं ॿारनि खां नसी कोपांग ऐं सोहेब काका जी रिहाइश बाबति मालूमात वठण जी कोशिश कई। शहरनि जे गॾु थियण ऐं पुछा गाछा करण ते ब्लैक पीगो में सवार थिया वञ फरार थी विया। पुलिस जी जवाबदारनि जी गिरफ्तारी में अदम दिलचस्पी सबब नसी कोपांग ऐं सोहेब काका जी हयाती के सख्त खतरो आहे। वाक़े खिलाफ जामशोरो, वाड्रे ऐं फिरोमल समेत ॿिनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे जवाबदारनि जी गिरफ्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। समूरी सिंध जे सान्याबंधन पारां मुसम्मत ऐं जवाबदारनि जी गिरफ्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। गुज़िरियल कराची जे इलाइक़े गुलिस्तानी चौहर में जवाबदारनि पारां नसी कोपांग ऐं सोहेब काका ते हमलो कयो पियो। गाड़ी के नुक़सान पहुचाए सां गॾु मौत मार धमकियूं ॾिनी वयूं ऐं पिस्टल सां गॾु निशानो बणाए गोली हणण की कोशिश कई वई। आग के तव्हांखे वाक़े जा सीसीटीवी फुटेजेस पिण साम्हूं अची विया, जंहिंमें वाज़े ॾिसी सघिजे थो त जवाबदार नसी कोपांग ऐं सोहेब काका ते पिस्टल सिधो करे गोलियूं हणण की कोशिश करे रहियो आहे, जॾहिं त शहरनि विच पई सनन जान बचाए वरिती। शहर फैसल थाणे ते वाक़े जो केस दाखिल कयो वियो आहे। एफआईआर में जवाबदार ज़ैन चारण, जुल्फकार चारण ऐं जुल्करनैन चारण ऐं से चारण के नामज़द कयो वियो, पर हिन वक़्त ताईं पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलात कंदासीं। कराची मां शबीर लाशारी खां जी शबीर अवां वटि छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ सीनियर साफ़ी नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका ते जेको हमले वारो मामलो हुयो, हमले खां पोइ शहर फैसल थाणे ते केस दाखिल थियो आहे। राति देर सां केस दाखिल थियण बावजूद हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं पुलिस जेको आहे उहो टाल मटोल खां कमु वठी रही आहे। ॿिए तरफ़ इहे शयूं बि साम्हूं अचनि थियूं त धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग साहब जे घर ॿाहिरां हिकिड़ी शकी वीगो गाॾी जेका आहे उहा अचे थी ऐं पाड़े वारनि खां जेको आहे एड्रेस वग़ैरह मालूम करण जी कोशिश कई पई वञे। मतिलबु त नसीर साहब खे हिकु दफ़ो ॿीहर वधीक जेको आहे हिसाइण जी कोशिश थी रही आहे, पर सिंध सरकार हिन वक़्त ताईं को तहरुक न वरितो आहे। कल्ह एॾो सारो प्रेशर डेवलप थियण खां पोइ सहाफ़ती तंज़ीमनि जे अॻुवाणनि पारां जेको आहे मज़म्मती बयान जारी कया विया ऐं प्रेशर डेवलप थियो, जंहिंखां पोइ राति देर सां वञी केस दाख़िल थियो आहे ऐं जवाबदारनि खे नामज़द बि कयो वियो आहे, पर का बि गिरफ़्तारी जेका आहे उहा अमल में न अची सघी आहे। नतीजे तौर जवाबदार जेके आहिनि उहे अॻे खां अञा अॻिरा थी विया आहिनि ऐं वधीक धमकाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। इन हवाले सां धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ते थियल जेको हमलो आहे उनजी सिंध जनरल काउंसिल खां वेंदे केयू कराची प्रेस क्लब ऐं जेको आहे PFU जे समेत समूरनि सहाफ़ती तंज़ीमनि जेको आहे मज़म्मती बयान बि जारी कया आहिनि ऐं मज़म्मत कंदे सिंध सरकार खां घुर कई आहे त नसीर गोपांग खे तहफ़ुज़ फराहम करे ऐं हमले में मुलवस जेके जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सीलनि जे लाइ।